अमा तव्हां प्रेस क्लब ते आया आहियो, कीअं आया आहियो, छो आया आहियो, छा चवणु आहे तव्हांजो अमी? अबा मूंसां पुटु शकील तशद थो करे। अबा। शकील केरु आहे अमी ज़ात जो? अबा मंगी आ, अब्दुल सतार जो पुटु आ, सीमा जो पुटु आ। जी अमी। मुंहिंजो जीअण उथण वेहण मुंहिंजो अबा हराम करे छॾियो अथई। अंगण मुटण तण पाणी रधो पको करण दर भञण मान मां के उन जी ज़ाल पाण ससु उन जो सोरो। हा मोहम्मद अली उहो धार गारियूं थो ॾे मारे, अहमद धार तो गारियूं ॾे मारे, शाइना नूंहं धार थी मारे गारियूं ॾे, फरज़ाना मूंखे धार मारे वई आहे, लकड़नि सां चाबुक खणी आई आहे 2 दफ़ा 3 दफ़ा। मूंखे गंदियूं गंदियूं किनी किनी मुंहिंजे न्याणियुनि खे गारियूं ॾियण, उन्हनि खे वारनि खां वठण मारण। मां ड्यूटी वारो माण्हू पोरियात माण्हू मूं ते एॾो तशद करे रहियो आहे जो मूंखे उथंदे वेहंदे मूंखे 10 बजे बि राति जो 8 बजे बि 7 बजे बि मुंहिंजी मानी हराम मूंखे कढी थो छॾे घर मां। पुटु माउ खे घरों कढी थो छॾे? हा पुटु कढी थो छॾे। मुंहिंजा अबा शकील खटा खणी अंदरि थो करे सॼो। अबा मां हर शइ मां लेदावा थी कया पर मुंहिंजो दर बि न टपे। अबा मुंहिंजे मोए खां पोइ भले हो, बाक़ी मुंहिंजे जीअरे मूंखे सुकून जो साह खणण ॾे, उथण वेहण मुंहिंजो खाइण पीअण सुम्हण मूंखे छिरकनि में थी मां रहां, मां मुंहिंजी न्याणी छिरकनि में थी रहनि। अमन उन जी आहे आतिफ़ जेके मुज़मल खे तशद करे रहियो आहे, मारे रहियो आहे, उन जे माउ खे बि मारे रहियो आहे। भाउ जे घरों पाणीअ जो गिलास पीतो अथई त बि उनखे वठी वियो आहे टिफिननि सां ॾोहिनि सां। हूअ छोकिरी जाकू आई आहे मूं वटि 18 सालनि जा ॾोटरा थिया आहिनि, उन जी अमड़ मार खाईंदी आई आहे, उन जे अमड़ जो सोन खयो अथई। मुंहिंजो अबा अलॻि सोन खयो अथई, पैसो पाई खयो अथई, लोडर ॾिनो अथई साले खे, ज़ाल खे मोबाइल ॾिनी अथई। अबा हर शइ मुंहिंजे घर में ठहियल आहे, घर बि मां वरितो आहे। अबा हर शइ मां कई आहे। तव्हांजो पुटु जेको वॾो आहे शकील अहमद बुरी सोबत में अची वियो आहे, बुरी सोबत में अची वियो आहे। अबा ज़ाल जे चवण में, चवण में अची वियो आहे, सावरनि जे चवण में, शादीशुदा पाण। हाणे तव्हांजो चवण इहो ई आहे त जेको बि उन सां ॾेती थैली कंदो कुझु बि कंदो तव्हां उन मिल्कियत मां माल में हर कंहिंखे रेदा था कयो, तव्हांजे घर बि न अचे, काथे बि न अचे, घर बि न अचे, काथे बि ॿिनि भाइरनि सां बि विड़े थो, सोहेल सां रायल सां बि विड़े थो, तव्हां सॻी अमड़ो थिए, तव्हांखे बि तशद करे थो, तव्हां ते लानताणू करे बुरा बुरा जेको तव्हांखे गारियूं गद ॾिए थो, किनियूं तव्हांखे गारियूं गद ॾिए थो। तव्हां आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयो त तोसां इंसाफ़ कयो वञे, हुन जवाबदार सां ॿधी करे तव्हांखे इंसाफ़ ॾियो। अल्लाह जे वास्ते इंसाफ़ खपे, मूंखे क़ुरान जे वास्ते मूंखे इंसाफ़ ॾियो। मूंखे मां 4 भाउनि ॾे अदालत करण आई आहियां, इंसाफ़ घुरण आई आहियां। मुंहिंजा बच्चा नंढनि भाउनि खे बि मारे थो, अब्बा राहिल खे सोहेल खे मारे थो, अब्बा मुंहिंजे ॾोटनि खे बि दीन खे बि मारे थो। इन जी ज़ाल पंहिंजे लेखे थी मारे, कूड़ी आहे, पहिरें नंबर जी कूड़ी आहे। अगलनि वटि बि घर न करे आया, हाणे हिन जे ॻीचीअ में पई आहे अचे। अब्बा मुंहिंजे